सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत सिंधु दरिया ते नवां केनाल ठाहिण वारे मंसूबे खे मंज़ूर थियण न ॾींदी। सिंध जा मुहाफ़िज़ असां आहियूं। केनाल रोकण लाइ हड़ताल जी ज़रूरत नाहे। कालाबाग डैम ख़िलाफ़ शहीद बेनज़ीर भुट्टो कमू शहीद वटि धरणो हयो हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर, कंधकोट, शिकारपुर जो दौरो कयो, जिते हुन तक़रीबुनि में शिरकत कई ऐं उज़ुर ख़्वाहियूं कयूं। सखर जे अरोड़ यूनिवर्सिटीअ में तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त अरोड़ यूनिवर्सिटी थोरे वक़्त में बहितरीन यूनिवर्सिटी तौरु पाण मंझरायो आहे। वॾे वज़ीर अरोड़ यूनिवर्सिटीअ में ऑडिटोरियम, गर्ल्स ऐं बॉयज़ हॉस्टल जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त अरोड़ यूनिवर्सिटी शागिर्दनि खे बहितरीन तालीमी सहूलियतूं फ़राहम कंदी। सिंध हुकूमत शागिर्दनि खे ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीअ लाइ भुट्टो स्कॉलरशिप ॾियण वञे पई। 3 स्कॉलरशिप छोकिरियुनि ऐं 3 स्कॉलरशिप छोकिरनि लाइ हूंदियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो सिंध में जल्द लैपटॉप स्कीम प्रोग्राम शुरू करण वञी रहिया आहियूं। उन मौक़े ते वॾे वज़ीर अरोड़ यूनिवर्सिटीअ में मुसवरीअ जे नुमाइश जो जाइज़ो वरितो। आर्ट वर्क जे हवाले सां शागिर्दनि वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदी। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर में पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल सखर चैप्टर 2 जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत आर्ट ऐं सक़ाफ़त खे हथी वठण लाइ कमु करे रही आहे। आर्ट्स काउंसिल जे हवाले सां अहमद शाह जूं ख़िदमतूं वाखाण जोगियूं आहिनि। सिंध हुकूमत सखर जे बहितरी लाइ कमु करे रही आहे। भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लेक्चर ऑन डेमोक्रेसी होता है इस साल। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ने उस लेक्चर में खिताब किया था। तो उस मौके पे 6 स्कॉलरशिप्स, 3 स्कॉलरशिप्स जो हमारे लड़के हैं उनके लिए और 3 लड़कियों के लिए। लड़कों की स्कॉलरशिप शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के नाम से और 3 स्कॉलरशिप्स ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में मास्टर्स करने के लिए। हमारी लड़कियों के लिए, फीमेल गर्ल स्टूडेंट्स के लिए 3 स्कॉलरशिप्स हमने रखी हैं। मैं अर्ज करूंगा इस यूनिवर्सिटी के बच्चों को कि वो मेहनत करें। उसके लिए वील स्टार्ट अ लैपटॉप प्रोग्राम, बट व्हाट आई वांट इज दैट यू एक्सेल इन व्हाट यू आर डूइंग। चाहे वो मैं तो एक बात की थी कि आप ठीक है एआई की तरफ भी जाएं, लेकिन इस यूनिवर्सिटी का जो कोर एक्सेलेंस हम जिसे करना चाह रहे हैं, आर्ट्स, आर्किटेक्चर एंड हेरिटेज, उस पर फोकस करें। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कंधकोट पहुची कंधकोट घोटकी पुल जो अॾावती कमु जल्द मुकमल करण जी हिदायत कई। उन मौक़े ते वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त सिंधु दरिया ते को बि केनाल नथो ठही सघे। सिंध हुकूमत जो वाज़े मौक़िफ़ आहे। सिंध हुकूमत CCI में बि केनालनि जी मुखालफ़त कई आहे। सिंध जे अवाम जी मंज़ूरीअ खां सवाइ को बि कमु न कंदासीं। उन खां अॻु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शिकारपुर खां ॻोठ जागण खान भयो पहुची सलाहकार बाबुल खान भयो, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर आबिद खान भयो सां संदसि चाचे सिकंदर खान भयो जे लाॾाणे ते उज़ुर ख़्वाही कई। उन मौक़े ते वॾे वज़ीर चयो त सिंध में 2020-22 में ख़तरनाक बरसात पई, जंहिं सबबु वॾी तबाही आई। हुन चयो त ॾुखियाईनि जे बावजूदि असां 1 खां 4 ग्रेड वारियूं नौकरियूं ॾिनियूं, पर अदालत जो दर खड़काए वियो, जंहिं करे इहो अमल रुकिजी वियो। हाणे मेरिट ते नौकरियूं ॾींदासीं।